बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, पाणी ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगीअ सां का बि कंप्रोमाइज़ नथी करे सघिजे। जेकबाबाद ज़िलो सॼो जंहिंजो जर कोड़ो आहे, उन करे असांखे मिठे पाणी जी अशद ज़रूरत रहंदी आहे। तालको गड़ी खेर हुजे, तालको जेकबाबाद या तालको ठुल, हर जॻह ते मिठे पाणी जी अशद ज़रूरत आहे। उन सिलसिले में जेके बि स्कीमूं आयूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में, उन्हनि स्कीमुनि जो मुकमिल थियणु ऐं उन्हनि जा आवाम खे फ़ाइदा पहुचणु अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो वॾो सुवालु रहियो आहे। इन सिलसिले में अॼु असां तालके ठुल जे पाणी जे मसइले ते जेको आहे डिस्कस कयूं था। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में अदी सोरा लाशारी खे दावत ॾिनी आहे, जेका पाकिस्तान मुस्लिम लीग डिवीज़न लाड़काणे जी लेडीज़ यूथ विंग जी जेका सदर आहिनि। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार था चऊं। महिरबानी अदा तव्हांजी। अदी ठुल जो पाणी जो मसइलो एतिरो गंभीर आहे जंहिं ते तव्हां मुख़्तलिफ़ टाइम ते स्ट्रगल कयूं आहिनि ऐं शुरू कयूं आहिनि, नौजवाननि अवां सां साथ ॾिनो आहे। थोरो ॿुधाइजो त ठुल जे पाणी जो मसइलो आहे कीअं ऐं केतिरो संगीन आहे। सभ खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां जेकब न्यूज़ चैनल वारनि जी, जिन मूंखे एतिरी इज़त ऐं मान बख़्शियो ऐं असांजी आवाज़ खे पंहिंजे चैनल जे ज़रिए ॿियनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई। असल में अदा ईअं आहे, तव्हां जीअं पहिरियां ॿुधाए वियो त पाणी सभिनी जो बेसिकली राइट आहे ऐं ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे। त हीअ असां जेका पंहिंजी स्ट्रगल शुरू कई आहे, उहा असल में सभ खां पहिरियां असांजो जेको बुनियादी हक़ पाणी आहे, उन जे लाइ स्टार्ट कई आहे। इन स्ट्रगल में ईअं हुयो त काफ़ी टाइम खां पहिरियां जेको आहे त स्कीमूं मंज़ूर थियल हुयूं ठुल जे नाले सां। पाणी जूं स्कीमूं जेके 2013 खां वठी स्कीमूं मंज़ूर थियल हुयूं, पर अॼु ताईं उन्हनि ते को बि कमु दरामद न थियो ऐं सिर्फ़ु जेका बि उहा रक़म आयल हुई रुगो करप्शन जे वर चढ़ंदी वई। त पोइ हींअर छा पियो थिए, जॾहिं पाणी जेकाबाद पूरो उनजो जर कोड़ो आहे, त अहिड़े ई तरह जेकाबाद जे वॾे में वॾो तालको ठुल उन में शामिलु आहे। त ठुल में बि मिठे पाणी जे न हुजण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके उते ज़ाहिर थियनि थियूं, नंढा वॾा जेके बि माण्हू हुजनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थियनि था इन पाणी जी वजूहात जे करे। ऐं पोइ असांखे इहो ई रस्तो नज़र आयो त जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरंदासीं, नौजवान अॼु जा जेके आहिनि उहे न्यू जेका जनरेशन आहे, उहा हिकिड़ी ताक़त हूंदी आहे पंहिंजे इलाइक़े जे लाइ ऐं पंहिंजे जेको आहे डिस्ट्रिक्ट्स लाइ, तालकनि लाइ। अगरि उन्हनि जे आवाज़ जे ज़रिए सां हू कोशिशि करनि, पंहिंजे उन जेके उन्हनि खे हक़ नथा मिलनि उन्हनि जे लाइ हूअ निकिरनि, जदोजहद करनि, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे उहे मिली सघनि था। स्कीम हिन वक़्तु किथे पहुती आहे, उनजो छा कमु थियो आहे, केतिरी उनजे तव्हांखे फ्रूटफुल थींदी या केतिरी उनमें करप्शन थी आहे, तव्हांखे कीअं थो नज़र अचे? सभ खां पहिरियां त मां स्कीम जे बारे में ॿुधाईंदी वञा त हीअ जेका पाणी जे नाले ते स्कीम थी, उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी गवर्नमेंट जे दौरान 2013 MPA जेको हींअर बि आहे ऐं हू 2013 में बि हुयो, डॉक्टर सोराब ख़ान सरकी, उन्हनि मंज़ूर कराई ठुल जे लाइ। ऐं जेका उन में रक़म हुई स्कीम में, उहा तक़रीबन 78 करोड़ रुपए जी बजट हुई। 2013 में बिल्कुलु 2013 में 78 करोड़ रुपए जी बजट मंज़ूर थी आई गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, त ठुल में ही पाणी जी स्कीम ते ख़र्च थींदी। पर उन मां थियो ईअं, उन्हनि पहिरियां त थोरो घणो कमु स्टार्ट कयो, पाणी जा जेके पाइप लाइन हुया उहे उन्हनि विछाइणु शुरू कया पंहिंजे इलाइक़े में। 2013 खां अॼु 2020 आहे, उन दौरान उन्हनि कुझु पाइप लाइन विछाया कंहिं जॻहनि ते, तालके जे कंहिं सिटी जा जेके एरिया हुया, मेन एरिया, ओसि ताईं उन्हनि जूं पाइप लाइन्स उहे विछिजी वियूं। पर उन खां पोइ मुसलसल एतिरे सालनि गुज़रण खां पोइ अॼु ताईं वरी उन कम ॾे न कंहिं तवजह ॾिनी आहे, न उहो कमु मुकमल थी सघियो आहे, न उन कम जे ज़रिए कंहिं माण्हू ताईं को पाणी पहुची सघियो आहे। स्कीम थी मंज़ूर 2013 में, बिल्कुलु जी। अॼु 2020 आहे, त 7 साल में अॼु ठुल जे अवाम इन इशू ते वाविरा शुरू कई आहे या प्रोटेस्ट शुरू कया, एतिरा साल छा पाणी मिलियो पए? ईअं असल में इहा पहिरियां बि प्रोटेस्ट वग़ैरह हलंदा रहिया, पर हिन टाइम जेकॾहिं नौजवाननि ॾिठो सोशल मीडिया जी इलाही ताक़त हुई ऐं जॾहिं ज़्यादा पाणी जी किल्लत महसूस थी, उन खां पोइ असां जॾहिं ॾिठोसीं त हाणे असां वटि ॿियो को रस्तो कोन्हे सवाइ एहतजाजनि जे, प्रोटेस्ट जे, ताकी असांजो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचे, उन्हनि खे ख़बर पए त ठुल में छा पियो थिए। ईअं नाहे त ठुल में ॿिया के तरक़ियाती कम थी चुका, न को तरक़ियाती कमु अॼु ताईं न थियो आहे। अगरि असां पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट या MPA खे ॾिसूं त उनखे मुंहिंजे ख़्याल में चोथों टर्म हूंदो हिन टाइम, हू ठुल जो MP आहे जेको मुसलसल सिलेक्ट थींदो अचे थो, पर अॼु ताईं को तरक़ियाती कमु नाहे थियो। तव्हां ठुल जा रोड रस्ता जेके बि डेवलपमेंट जा कम आहिनि उहे तव्हां ॾिसंदव, स्कूल हुजनि, कॉलेज, हर शइ तबाह। पर पाणी अहिड़ो राइट आहे जंहिंमें मजबूर थी करे नौजवाननि खे इहो रस्तो नज़र आयो त
त हाणे जेके पोयूं पार्टियूं हुयूं या ॿिया जेके माण्हू हुया उहो कुझु नथा करे सघनि, त इन खां चुप रहण खां बजाए बहितर आहे असां नौजवान ॿाहिरि निकिरूं, रोडनि ते निकिरूं, ताकी असांजो आवाज़ पहुची सघे। अवां यूथ खे अहसास थियो त असां पाणी जे मसइले ते गॾिजूं, तव्हां सां मुख़्तलिफ़ ॿियूं तंज़ीमूं गॾु आहिनि या सिर्फ़ु हिकिड़ो नौजवाननि जो हिकिड़ो ग्रुप आहे जेको अव्हां सां गॾु आहे, या अव्हां केतिरा प्रोटेस्ट कया आहिनि वक़्तु? असल में हीअं जॾहिं असां पहिरियां मरहले वाइज़ असां रखियोसीं, पहिरियां नौजवाननि जी गॾिजाणी थी, उन नौजवाननि पहिरियां तय इहो कयो त असांखे सभ खां पहिरियां सोशल मीडिया ते ट्रेंड हलाइणो आहे, उहो चाहे फेसबुक जे ज़रिए हुजे या उहे नंढियूं क्लिप्स ठाहे फेसबुक ते रखण जे ज़रिए हुजे या ट्विटर ट्रेंड जे ज़रिए हुजे। त असां जेको आहे ट्विटर ट्रेंड गुज़िरियल छंछरु वारे ॾींहुं टॉप ट्रेंड ते तक़रीबन 10,000 ट्विटर जेके आहिनि उन्हनि पंहिंजो एहतजाज पाणी लाइ रिकॉर्ड करायो, त उन में सिर्फ़ु असां खां 10 खां 12 नौजवान न हुया बल्कि पूरे ठुल्ल जा शहरी हुया, उन में नौजवान बि शामिल थियनि पिया, उन्हनि में सियासी समाजी जेके पार्टियूं हुयूं उहे बि शामिल थियूं। ऐं हींअर छा थियो आहे जो ठुल्ल में तक़रीबन 10 पार्टियूं आहिनि जिन जदोजहद कमेटी जे नाले सां बि कमेटी ठाही आहे, हू मुसलसल अॼु चोथों 5हों ॾींहुं आहे इनखे उहो प्रोटेस्ट कंदा अचनि पिया, पर जेके नौजवान आहिनि उन्हनि जो प्रोटेस्ट इनशाला जुमे वारे ॾींहुं हिकिड़ो बहितरीन तरीक़े सां नौजवाननि जी वॾी तादाद में ज़ाहिर थी। अच्छा, यूथ जेको तव्हां चओ था एहतजाज, हू जेका जदोजहद कमेटी ठही आहे, तव्हां ॿिन्हिनि जा जेको आहे त तरीक़ेकार अलॻि आहिनि या तव्हां सभु इशू त साॻियो ई आहे, पर तव्हां गॾु आहियो या तव्हांजो हिकिड़ो ट्रैक जुदा आहे जंहिंजे? असल में हीअं तरीक़ेकार असां नौजवाननि जो थोरो चेंज आहे, उहो हीअं आहे त असां मरहले वाइज़ शयूं रखियूं आहिनि। असां पहिरियां सोशल मीडिया ते आवाज़ उथारण जी कोशिशि कईसीं जेका हींअर ताईं जारी आहे, हले पई। उन खां पोइ असां रखियो आहे प्रोटेस्ट असांजो हर हफ़्ते वारे ॾींहुं असां सिलेक्ट कयो आहे त हर हफ़्ते ते प्रोटेस्ट हज़ारनि जी तादाद में नौजवान हुजनि या शहरी हुजनि उन सां गॾिजी करे थींदो। उन खां पोइ असां सोचियो आहे त सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ताईं सोमोटो नोटिस जे हवाले सां उहो बि असां एप्लीकेशन्स दायर कंदासीं, ऐं उन खां पोइ असां पिटीशन दाख़िल करण जी बि लाइ बि सोचियो आहे त असां कुझु नौजवान गॾिजी करे कोर्टनि जे दर ताईं बि वञी पहुचंदासीं दरख़्वास्तनि जे ज़रिए, त असांजो हीउ जेको मसइलो आहे उहो हल छो न पियो थिए। MPA सां तव्हांजो राब्तो थियो आहे त तव्हांखे MPA कहिड़ो जवाबु ॾिनो? असल में MPA खां असांखे को राब्तो न थियो, पर कल्ह ई ख़बर पई आहे त हुन पंहिंजे फेसबुक जे ज़रिए कोई स्टेटस छॾियो आहे, त उन्हनि में उन ॿुधायो आहे त मूं हाणे CM सां मीटिंग कई आहे ऐं जेके ठेकेदार आहिनि उन्हनि सां बि मीटिंग्स कयूं, अनक़रीब पाणी जी जेका बजेट आहे उहा मुकमल थींदी। पर मूंखे सिर्फ़ु उहे ई कूड़ा ठका महसूसु थियनि था जेके उहे तक़रीबन 15-20 सालनि खां पहिरियां हणंदा आया आहिनि, त असां ठुल लाइ हीअ तरक़ियाती कमु कंदासीं, हीअ तरक़ियाती कमु कंदासीं, ऐं उन्हनि इहो बि शो कयो आहे त कुझु जेके फंड्स हुया उहे वापसि हलिया विया आहिनि, किरोना जी बीमारी जे करे वापसि हलिया विया आहिनि। त पोइ कुझु असांजे नौजवाननि उनखे जवाब बि ॾिना, जवाब अहिड़ी तरह हुया त हाणे किरोना आहे, पर 2013 खां वठी 2020 ताईं किरोना त न हुई न, हाणे तव्हां किरोना जो बहानो करे पंहिंजे जिंद छॾायो था त मूंखां फंड्स वापसि विया आहिनि, पर 78 करोड़ रुपया ई किरोना जे करे त वापसि नथा वञी सघनि। त हीअ चवणु आहे त इन फंड्स खे जेको आहे त हिन अॼुकल्ह वारी कोरोना न बल्कि करप्शन जी कोरोना हुनखे बिल्कुलु ईअं ई चयो वञे। हिते कुझु असां बि तव्हांजे एहतजाजनि खे वाच कयूं पिया या उन में जेके माण्हुनि जा रिस्पॉन्सिस आहिनि सोशल मीडिया जे थ्रू, त कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त स्कीम पंहिंजे तरीक़ेकार सां हलंदी पई अचे ऐं अनक़रीब कंप्लीट थियण वारी आहे, ऐं हिन जे प्रोटेस्ट जेके आहिनि उहे तकड़ा आहिनि, अजाया आहिनि, जॾहिं त स्कीम असांजी आवाम ताईं पहुचण वारी आहे। उन जे बारे में तव्हां छा सम्झो? अदा जेकॾहिं ॾिठो वञे हू चवनि था असां स्कीम खे अनक़रीब पूरो करण वारा आहियूं, त हीअ जेके प्रोटेस्ट अगरि असांजा उन्हनि खे तकड़ा नज़र अचनि था त असल में हक़ीक़त में इहे प्रोटेस्ट असांखे पहिरियां करणु घुरिजनि, हाणे न, पहिरियां करणु घुरिजनि, छो त 2013 खे 2020 सां मिलायूं त तक़रीबन 6-7 सालनि जो मुफ़ासिलो आहे। 6-7 साल इन बजट खे गुज़री चुका आहिनि, गवर्नमेंट नई ईंदी रही त बजट बि नया पेश थींदा रहिया, त इन जो मतिलबु त पाणी जे नाले सां अलाए केतिरियूं बजट्स आयूं हूंदियूं। हीअ त हिकिड़ी असां बजट जी ॻाल्हि कयूं था, पर हर गवर्नमेंट में नई बजट उन्हनि ज़रूरु ॾिनी हूंदी हर तालुके जे लाइ, ऐं अहिड़ी तरह पाणी जे लाइ बि मिली हूंदी। त जेकॾहिं उहे चवनि था असां पूरे करण जे मरहले में आहियूं, त पोइ एतिरा साल छा पिया करनि? अगरि उन्हनि ठेकेदार मुनक़िद कया, उन्हनि जे हवाले सभु शयूं कयूं, त पोइ कहिड़ियूं रुकावटूं हुयूं, कहिड़ा वजूहात हुया जो उहे पूरो न पिया करे सघनि? थोरो इन ते तव्हां ॻाल्हायो त ठुल्ल शहर में जेके वाटर टैंक ठहियो आहे जेको, त उहा आबादी जे तनासुब सां उहा टैंक कैपेबल आहे, जेकॾहिं हली बि वियो त इहा टैंक ठुल्ल जे माण्हुनि खे पाणी पहुचाए सघंदी? हिन टाइम हिकिड़ी जेका आहे वाटर टैंक नज़र अचे पई, जेका बि गवर्नमेंट जे कागज़ी कार्रवाइनि जे हिसाब सां फंक्शनल ॾेखारी वञे थी,
ऐं उन ते काफ़ी उन जा मुलाज़िम बि तैनात आहिनि जेके हर महीने तौरु पंहिंजी सैलरी बि उतां खणनि था, बिल ऐं वाउचर बि गवर्नमेंट ॾे वञनि था त हीअ वाटर टैंक जेका असां मुक़ररु कई आहे हिते ठाही आहे ठुल में, ठुल जे मेन चौक ते ठहियल आहे उहा, पर उहा फंक्शनल अञा ताईं बि नाहे। पर उनखे गवर्नमेंट ताईं इहो ॾेखारियो वञे थो त हीअ फंक्शनल आहे, हिन जे ज़रिए माण्हुनि ताईं पाणी पहुचे थो। अगरि ॾिठो वञे त माना शहर जे इलाइक़े में उहो हिकिड़ी वाटर टैंक शहर जी आबादी लख खां 1.5 लख 2 लखनि ताईं माण्हुनि जी हूंदी, त मूंखे नथो लॻे जो उहा उन हर माण्हू ताईं पाणी जी मिक़दार पहुचाए सघे थी। अॼु ताईं उहा बंदि आहे। अगरि उन जे ज़रिए कंहिं माण्हुनि खे पाणी मिले आहे पोइ बि असां शुकुरु कयूं आहे त कुझु माण्हू त आहिनि, कुझु चंद माण्हू त आहिनि जिन खे उन वाटर टैंक जे ज़रिए पाणी मिले थो, पर उहा बि अनएक्टिव आहे। तव्हां साफ़ी मीडिया चैनल कॾहिं बि तव्हां वञो, मां तव्हांखे ॿुधायां थी त रियाज़ चौक ते उहा मथां वाटर टैंक आहे जेका हिन टाइम बि टैंकर वग़ैरह उन जे मथां ॾिनल आहिनि ऐं बंदि पई आहे। अॼु बि को बि विज़िट वञे कंटेनर उन जे मथां लॻो पियो आहे, कंटेनर बि उनखे वञी ॾिसो त को फंक्शनल नाहे। पर तव्हां जेकॾहिं टाउन कमेटी मां ॾिसंदव त हर महीने उन जा बिल ऐं वाउचर वञनि था, उते मथे इहो ॾेखारियो वञे थो गवर्नमेंट ऑफ सिंध खे त हीअ फंक्शनल आहे, हिन जे जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे सैलरीज़ इशू कयूं वञनि ऐं उन जी मरम्मत जा पैसा ॾिना वञनि, मतिलबु उन जी हू बजट वठंदा अचनि था, पर उहा अॼु ताईं फंक्शनल न थी सघी आहे। वॾी महिरबानी आहे तव्हां Thank you so ठुल जे much. पाणी जे इशू ते ॻाल्हायो। नाज़रीन, अॼु जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ठुल जे मसइले ते पाणी जो जेको वॾो इशू आहे उन ते जेको आहे हिननि जी जदोजहद ऐं उन्हनि जो चवणु इहो आहे त ठुल जो पाणी जी स्कीम हथ वठी तबाह कई वई आहे। जेकॾहिं हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी या जेके हितां जा ठेकेदार या जेके माण्हू उहे अगरि ठुल जी आवाम सां सचा हुजनि हा त 2013 खां 2020 ताईं 7 सालनि जो अरसो गुज़रियो आहे। इन अरसे में जेकॾहिं उन जा स्टेप्स अहिड़ा के ठीकु तरह सां वरितल हुजनि हा त शायदि ठुल जे माण्हुनि खे अॼु पाणी मिली चुको हुजे हा। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।